सरबदा जो दरख़्वास्त गुज़ार केरे उन जो प्रेस जो ग्राउंड छा है, अॼु कहिड़ी कोर्ट में ॿुधणी थी, कोर्ट कार्रवाई दौरान छा थियो? जी अदा दरख्वास्त गुज़ार गॾु बीठो आहे अदा ख़ालिद ॾेतो, हुन सां गॾोगॾु ॿियो पिटिशनर जावेद ख़ासकेली। भाउ पिटिशन इहा हुई, अदावारा थाणे बुला खान जा रहवासी आहिनि। उते एजुकेशन जो जेको हींअर रेशियो आहे उहो न हुजण जे बराबरि आहे। ऐं अदावारनि खे शाबस आहे जेके पंहिंजा ॻोठनि मां छोकिरा खणी हैदराबाद में अची पढ़ाइनि था, जामशोर में अची पढ़ाइनि था। लेकिन इन्हनि सोचियो त इहे सिर्फ़ु असांजी नसुल न पर सॼे थाणे बुला खान सॼे कोहिस्तान सां इहो बहितर करणु खपिजे। उनजे करे इन इहा पिटिशन फाइल कई जंहिंमें इन्हनि मोर देन 100 स्कूल्स रिकग्नाइज़ कया आहिनि पंहिंजी हार्ड वर्किंग सां। त जिते स्कूल ई कोन्हनि, जिते ॿार पढ़नि ई कान था, उते जेके टीचर अकोमोडेट थियल आहिनि उहे कंहिं वॾेरे जे उताक ते वेठल आहिनि जेको सॼो ॾींहुं उते कमदारी था कनि, ऐं उहे स्कूल जा टीचर आहिनि। ख़ैर उहा पिटिशन फाइल थी, उन पिटिशन में नोटिस थिया, कुझु डायरेक्शन्स हुयूं। अॼु बि लॻल हुयो, डिस्ट्रिक्ट ऑफिसर आयो जंहिं चयो साईं हीअं थियो, साईं असां कुझु ॾिना आहिनि, 30 ते पास आहे, हार्ड एरिया आहे, घणियूं शयूं चयूं। जॾहिं त हुन पंहिंजी पॉलिसी सीधी साईं क्लियर न कई, हुन जज कावड़ जो बि इज़हार कयो ऐं हुन वरी कुझु स्कूल बि ॿुधाया त वाक़ई में सरीअ में एतिरा स्कूल बंदि आहिनि, फलाणे एरिया में तोंग में एतिरा स्कूल बंदि आहिनि। ॾाढी ॾुख जी ॻाल्हि आहे। जामशोर में 3 वॾियूं यूनिवर्सिटियूं, लम्स यूनिवर्सिटी, सिंध यूनिवर्सिटी, मेहरान यूनिवर्सिटी। तव्हांजो नूरियाबाद सॼो तव्हांजो नूरियाबाद जेको आहे इंडस्ट्रियल एरिया आहे। तव्हांजो कोटली जो सॼो ज़ोन इंडस्ट्रियल एरिया आहे। हुते थाणो बुला खान जिते हाणे तव्हांजी बेरिया टाउन सॼी अची कब्ज़ो कयो थी, पर हुते स्कूल कोन्हनि जेके पाण एजुकेशन ऑफिसर मञनि था। ऐं उतां जो जेको वॾेरो आहे, जेको चङो मुड़ुसु आहे, उनखे ज़ाहिरी ॻाल्हि आहे उते स्कूल न खपनि, उतां को खपनि। त उनजे करे अॼु ॾाढी कावड़ जो इज़हार थियो। 15 तारीख़ वरी पंहिंजो केस थी हुन छा जवाबु दाख़िल करायो? उन्हनि को पनो ॾिनो आहे, उनमें चयो त हिननि स्कूलनि में असां टीचर्स हाणे अपॉइंट कराया आहिनि ऐं उहे स्कूल इनशाला विदिन टाइम खुली वेंदा। ऐं उहे बि थाणे बुला खान जा 5-7 स्कूल हूंदा जेके वॾेरनि जा जेके माण्हू पास थिया आहिनि या जेके जिन्हनि खे प्रेशर ॾेई उन्हनि खे माण्हुनि खे रखियो अथनि, उहे कमु उताकनि ते कंदा। स्कूल थाणो बुला खान में जेके 2-3 स्कूल हलनि पिया। बाक़ी सॼो कोहिस्तान प्रॉपर तरीक़े सां तालीम खां महरूम आहे। माना जेको तव्हांजो फंडामेंटल राइट आहे, जेको तव्हांखे कॉन्स्टिट्यूशन राइट थी ॾिए, छो जो उते जंगल जो कानून 100 खां मथे जेके स्कूल आहिनि उहे उस्ताद मुक़ररु थिया आहिनि, पर जेके तइलीम ॿारनि जी उहा मुतासिर पई थिए वॾेरनि जी उताक ते। ॾिसो ख़बर ई कान्हे न, उते उताकूं ठहियूं पियूं आहिनि न। उते तव्हां अगरि हींअर बि वञो, तव्हां न्यूज़ वारा आहियो, KTN न्यूज़ खे रिप्रेज़ेंट कयो था, हुतां जो को नुमाइंदो तव्हांजो हुजे उनखे मोकिलियो त सही। हालत त ॾिसो स्कूलनि जी, उते ढगियूं मेयूं उताक तॾो मॾो सभु हुते लॻो पियो आहे। उते को अहिड़ी एक्टिविटी एजुकेशन जी कहिड़ी आहे भला तव्हां का ॿुधी आहे सरगर्मी को नूरियाबाद जे काटी ज़ोन वारनि या नाटी ज़ोन वारनि अची उते पंहिंजो एजुकेशन ते को कमु करायो हुजे या की वॾेरे को तालीम जो कमु करायो हुजे? बसि इलेक्शन जे टाइम ते वॾियूं गाॾियूं ईंदियूं आहिनि उते। नेक्स्ट डेट 15 ॾींहंनि खां पोइ आहे। डायरेक्शन का आहे? डायरेक्शन इहा आहे त तव्हां सॼियूं रिपोर्ट्स खणी अचो ऐं स्कूल जो जेको बि इन्हनि पिटिशन ॾिनो आहे, इन्हनि स्कूल जो जेको बि पंहिंजो आहे उहो सभु खणी अचो। डेटा ठीकु।